मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समात ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। हे जो बलूचिस्तान जे अंदरि वाक़ियो पेश आयो आहे, हिकु औरत ऐं मर्द खे क़तल कयो वियो ऐं मां सम्झां थो इहो वाक़ियो पूरे दुनिया ताईं पहुची चुको आहे। अहिड़ा वाक़िया पाकिस्तान जे हर हिकु इलाइक़े जे अंदरि काफ़ी थियनि था, ख़ासि करे सूबे सिंध, बलूचिस्तान, सरहद ऐं पंजाब। इन में इहे सभिनी तादाद में अहिड़ा वाक़िया पेश थींदा रहंदा आहिनि, पर बदकिस्मती सां उनजो को वीडियो लॉन्च न आहे थींदो, जंहिंजे करे उहो वाक़ियो उते ई दफ़न थी वेंदो आहे। ईअं औरत खे क़तल करणु ऐं मर्दनि खे क़तल करण जा मां सम्झंदो सवे वीडियो जेके रिकॉर्ड न थिया आहिनि ऐं पब्लिक खे जेको आहे उन वाक़ियनि जी ख़बर न आहे पहुती। इहे काफ़ी वाक़िया असांजे सिंध जे अंदरि पेश थींदा आया आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियां औरतुनि खे दफ़न कयो वेंदो हुयो ऐं असांजे ज़माने में औरतुनि खे दफ़न नथो कयो वञे, बल्कि उनखे बुलूगत खां बाद में बेदर्दी सां क़तल थो कयो वञे। हे कंहिं क़िस्म जो कोई इस्लाम जो हुकुम नाहे, कंहिं क़िस्म जो कोई बि इस्लाम जी तालीम नाहे, बल्कि इस्लाम जेको आहे इनखे इन जियालत खां वॾे हिसे में जेको आहे रोकियो आहे। असां चवणो पए थो त औरत जे मथां जेकॾहिं कंहिं बि रिश्तेदार खे, कंहिं बि माइट खे, हालांकि उहो पीउ हुजे या भाउ हुजे, थोरो बि जेकॾहिं औरत जे मथां शक थो पए त औरत खे फौरी तौरु क़तल थो कयो वञे। ऐं जेकॾहिं वाज़े तौर ते पुट जे बारे में ख़बर पवे ऐं पीउ जे बारे में ख़बर पए त पीउ जा ॿिए हंधि किथे चकर आहिनि या पुट जा ॿिए हंधि किथे चकर आहिनि, त मर्दनि जे लाइ वरी गुंजाइश आहे। त मां चवां थो असांजे इलाइक़नि जे अंदरि वॾे में वॾो जेको ज़ुल्म आहे उहो औरतुनि जे मथां वॾो ज़ुल्म आहे। औरत ते शक पइजी वञे त फौरी तौरु उनखे क़तल थो कयो वञे। ऐं तव्हांजे भाउ जे बारे में ख़बर पवे त तव्हांजो भाउ ॿिए हंधि बदकारी करे आयो आहे, त तव्हां उनखे सिर्फ़ु जेको आहे मलामत कंदव, ॿियो त कुझु बि न कंदव। जेकॾहिं तव्हांजो भाउ को गुनाह करे अचे, यानी ज़िना मासियत करे अचे, त उनजा रिश्तेदार बग़ल में क़ुर खणी करे ऐं सुलह कराईंदा आहिनि। पीउ जेको आहे क़ुर खणी करे सुलह कराईंदो आहे, ॿाहिरि क़ुर खणी करे सुलह कराईंदा आहिनि त असांजे भाउ खे जेको आहे माफ़ु कयो ऐं बख़्शो। ऐं इहो ई कमु जेकॾहिं औरत करे त उनखे जेको आहे फौरी तौरु क़तल थो कयो वञे। मां वाज़े तौर ते इहो ॿुधाइणु चाहियां थो, ज़िना जेको कबी फेल आहे, अल्लाह ताला क़ुर हकीम में फ़रमायो वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा वसाअ सबीला। ज़िना बुरो फेल आहे, इन जे करे बचो बि न, बुछड़ो रस्तो आहे। ॾिसो, इस्लाम बि वाज़े तौर ते बयानु कयो त जेकॾहिं कोई शादीशुदा जेकॾहिं ज़िना करे त उनखे संसार कयो वेंदो, ऐं जेकॾहिं कोई छड़ो जेको आहे ज़िना करे त उनखे जेको कोड़ा लॻाया वेंदा। उहो बि तॾहिं जॾहिं इस्लामी क़ानून नाफ़िज़ हुजे ऐं हिकु आदिल काज़ी इहो कमु कंदो, ऐं जंहिं काज़ी पाण बि यानी अहिड़ी बुराई जे तरफ़ माइल थियो न हुजे। असां वटि यार अजीबो ग़रीब हिकिड़ो क़ानून आहे, अगरि कंहिं औरत ते शक पइजी वञे त उनखे फौरी तौरु क़तल करे छॾ। ॼण को कुतो ऐं ॿिलो मरी वियो, ॼण को गॾु ऐं घोड़ी जेको मरी वई। मां चवां थो हे उहा ई जहालत आहे जेकी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियां अरबनि जे अंदरि हुई, ऐं 1400 साल खां बाद में वरी जेको आहे उहा मुस्लमाननि जे अंदरि आम थींदी वई आहे। ऐं कहिड़े असां रस्ते तरफ़ था हलूं? पीउ खे शक पइजी वियो पंहिंजी धीउ ते त हिन जो ॿिए कंहिं सां तालुक़ु आहे, फौरी तौरु उनखे जेको आहे बंदूक सां उॾाए थो वञे, उनखे कुहाड़ियुनि सां जेको आहे मारे थो वञे। भाउ खे शक पए पई भेण ते त मुंहिंजी भेण जा ॿिए कंहिं सां तालुक़ु आहिनि, त फौरी तौरु उनजे मथां कुहाड़ी इस्तेमालु थी कई वञे, माज़ल्ला बंदूक उनजे मथां इस्तेमालु थी कई वञे। ऐं इन ई पीउ ऐं इन ई भाउ खे मथे ते क़ुर ॾियो त ज़ालिमो, तव्हां कॾहिं जेको आहे ज़िना जी तरफ़ न आया आहियो। मां ज़िना जी ताईद नथो कयां, मां चवां थो बुछड़ो रस्तो आहे। जेकॾहिं औरत ज़िना कई आहे, इहा औरत बि लानती औरत आहे। जेकॾहिं मर्द ज़िना कई आहे, मर्द बि जेको आहे लानती आहे। इस्लामी असां वटि क़ानून नाफ़िज़ थियल न आहे, न त इन्हनि खे सज़ा इस्लामी तौर ते ॾिनी वेंदी। बाक़ी जेकी सज़ा तव्हां था ॾियो, सर इन खां इस्लाम जेको आहे बरी आहे। मर्द लाइ अलॻि क़ानून, औरत लाइ अलॻि क़ानून। मां वाज़े तौर ते ॿुधाइणु चाहियां थो, तव्हां पंहिंजे रिश्तेदारनि जे अंदरि ॾिसो, तव्हांजे रिश्तेदारनि जे अंदरि जेकॾहिं मर्द ॿिए हंधि किथे मुकारो कयो, तमामु तव्हां रिश्तेदार क़ुर खणी करे ऐं पंहिंजे उन माइट खे बचाइण जी कोशिशि कंदव। 5-10 लख रुपया जेको ॾंढ भरींदव। ऐं माज़रत सां चवां, इहा ई ख़ता जेकॾहिं पंहिंजे रिश्ते में कंहिं औरत कई हुजे, त औरत खे त मिंट जेको आहे तव्हां क़तल था करे छॾियो, कुहाड़ियुनि सां क़तल, बंदूक सां क़तल।
त हे इंसाफ़ नाहे क़यामत ते ॾींहुं सभु जेको आहे तव्हां अलाह जी बारगाह में टंगिया पिया हूंदव। उसूल आहे त सभिनी लाइ उसूल आहे, सिर्फ़ु औरत लाइ थोरी आहे। मां वाज़े तौर ते ॿुधाइणु चाहियां थो, अक्सर मुस्लमान ईअं ई आहिनि, जेकॾहिं पुटनि खां ग़लती थिए त बग़ल में क़ुर खणी करे तव्हां सुलह जे तरफ़ वेंदा आहियो, ऐं जेकॾहिं नियाणी खां ग़लती थिए तव्हां जेको आहे फौरी तौरु उनखे उते दफ़न करे छॾींदा आहियो, क़तल करे छॾींदा आहियो। त हे त इस्लाम नाहे। मूंखे कुझु अहिड़ियूं ख़बरूं पियूं, मुंहिंजे पेरनि खां ज़मीन निकिरी वई। कंहिं साथी ॿुधायो साईं असांजे इलाइक़े जे अंदरि कंहिं औरत खे काराई में जेको क़तल कयो वियो, उनजा मालिक न उन औरत खे गुस्ल ॾिनऊं, न उनखे कफ़न ॾिनऊं, न उनजो जनाज़ो पढ़ायूं, ईअं जेको आहे क़बर में उनखे दाख़िल करे छॾियूं। ज़ालिमो हे किथां जो इस्लाम आहे? छा तव्हां माज़अल्लाह साहबा खां वधीक जेको आहे गिरती थिया हो? औरत जे मथां शक पइजी वियो, औरत कंहिं गुनाह जे अंदरि मुलविस थी, उनखे तव्हां क़तल करे न उनजो तव्हां जनाज़ो पढ़ायो, ऐं न ई जेको आहे तव्हां उनखे गुस्ल ॾिनो, ईअं उन औरत खे जेको आहे तव्हां दफ़न करे छॾियो। मां ॿुधाइणु चाहियां थो, केरु आहे मुफ़्ती जेको इन ॻाल्हि जा फ़तवा ॾिनी आहे? केरु आहे इस्लामी जेको आलिम जे इहा ॻाल्हि कई आहे त औरत खां जेको आहे ज़िना सादर थी हुजे, औरत खां गुनाह सादर थियो हुजे, उन बेस ते तव्हां औरत खे क़तल करे बग़ैर जनाज़े खां उनखे क़बर में दफ़न करे छॾियो? कहिड़े मौलवी फ़तवा ॾिनी आहे? सिर्फ़ु मां ॿुधायां थो, हे तव्हांजी जहालत आहे। मुस्लमान जंहिं ॾींहुं क़ुर खां परे थिया, मुस्लमान जंहिं ॾींहुं क़ुर खां परे थिया, इस्लामी तालीम खां परे थिया, नबी जे रस्ते खां परे थिया, हलाक थी विया हलाक। काई क़ौम जेकी आहे तव्हांखे फलाहीअ ते नथी पहुचाए सघे। हे त इस्लाम नाहे, हे त एतदाल बि नाहे, हे त वॾे में वॾो ज़ुल्म आहे हिकिड़े क़िस्म जो। इन ज़ुल्म खां बचण जी कोशिशि कयो, क़यामत ॾींहुं अलाह जी गिरफ़्त में तव्हां ईंदव। औरतुनि खे हिजाब तव्हां न करायो, जंहिं हिजाब जो हुकुम अलाह ताला ॾिनो आहे। तव्हांखे उन टाइम बिल्कुलु गिरत न आई, जंहिं टाइम तव्हां पंहिंजी 17-16 साल जी नियाणियुनि खे शादियुनि जे अंदरि डांस कराई, सभई मर्द बीठा आहिनि ऐं तव्हांजूं नियाणियूं उते डांस कंदियूं, हिते तव्हांखे कंहिं क़िस्म जो कोई बि गिरत न आई। तव्हां नियाणियुनि खे अकेलो बाज़ार जी तरफ़ मोकिलियो सामान ख़रीद फ़रोख़्त लाइ, उते त कंहिंखे बि गिरत न आई। नियाणियुनि खे अकेलो जेको आहे दुकान जी तरफ़ सामान ख़रीद करण जे लाइ मोकिलियो, उते त कंहिं क़िस्म जो कोई बि गिरत न आई। गिरत उन टाइम थी अचे जंहिं टाइम नियाणी खां जेको आहे ख़ता सादिर थी। असली मुजरिम जेको आहे वालिदेन आहिनि, असली मुजरिम जेको आहे घर जा वॾा ज़िमेदार आहिनि। नियाणियुनि खे कंहिं क़िस्म जो तव्हां हिजाब न करायो, जंहिं हिजाब जो हुकुम अलाह ॾिनो आहे, जंहिं हिजाब जो हुकुम अलाह ॾिनो आहे, तव्हां कंहिं क़िस्म जो कोई बि न करायो। शादी में नियाणियुनि खे छॾे न त डांसूं कयो, सोटनि जाड़ो डांसूं कयो, मासातनि जाड़ो डांसूं कयो, उते त कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे गिरत न आई। हाणे गिरत इन टाइम थी अचे जंहिं टाइम नियाणी खे पाण हिकिड़ो रस्तो बेहाई जो ॾेई करे, ऐं हाणे नियाणी जेको आहे गुनाह जे तरफ़ लथी, हाणे नियाणी खे खणी करे मारे छॾियोसि। हे वॾे मरी जहालत आहे। असली जेको कसूरवार आहे उहो घर जो या त पीउ आहे या वॾा भाइर आहिनि। हिजाब तव्हां छो न करायो नियाणियुनि खे? ऐं आख़िरी में हाणे जेको असांखे गिरत अची वई, असां जेको आहे मारे छॾियूं। अलाह जो कसम आहे गिरत नाहे गिरत, हे बेग़ैरतीअ जो माहौल आहे। कंहिंजो क़तल करणु उनखे तव्हां जेको गिरत सम्झो, बिल्कुलु इहो न आहे। क़यामत ॾींहुं तव्हां मुजरिम हूंदव। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यादो त पंहिंजी घरवारनि खे हिजाब करायो। हिजाब तव्हां नथा करायो, सुभाणे घरनि जे अंदरि नामहरम मर्द ईंदा, औरतूं उन्हनि खे ॾिसंदियूं, ऐं उहे तव्हांजा मर्द औरतुनि खे ॾिसंदा। यकीन तौर ते औरत जेको आहे बुराई तरफ़ माइल थींदी। ज़िमेदार त तव्हां पोइ मुड़ुसु आहियो, ज़िमेदार पोइ तव्हां पीउ आहियो, ऐं ज़िमेदार बाद में तव्हां भाइर आहियो। छाजे करे हिजाब नथा करायो? पंहिंजे घरनि में सभिनी मर्दनि खे आणे छॾियो, मासात बि अचे, माइट बि अचे, फलाणो बि अचे, टीरो बि अचे, ऐं पोइ जॾहिं उहे सभु तव्हांजे घरनि में अचनि ऐं तव्हांजो नौजवान यंग जेको औरतूं हुजनि, घर में मर्द बि हुजनि ऐं औरतूं बि हुजनि,
ऐं तव्हां चओ त कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे बुराई जो माहौल न थींदो, अलाह जो क़िस्म बुराई जो माहौल थींदो। छाजे करे अलाह ताला हिजाब जो हुकुम ॾिनो? नबी जी घर वारनि खे अलाह ताला हिजाब जो हुकुम छो ॾिनो? सहाबा जे घर वारनि खे अलाह ताला हिजाब जो हुकुम छो ॾिनो? ताबईन जी घर वारनि खे अलाह ताला हिजाब जो हुकुम छो ॾिनो? अहलुल बैत खां वधीक अलाह जो क़स्म आहे हिन प्लेनेट अर्थ ते वधीक पाकीज़ा औरतूं के बि न आहिनि। उन्हनि खे हिजाब जी कहिड़ी ज़रूरत हुई? उन्हनि खे परदे जी कहिड़ी ज़रूरत हुई? अॼोका ज़ालिम मुड़ुस आहिनि, ज़ालिम भाइर आहिनि, ज़ालिम पीउ आहे जेको गैर मर्दनि खे, मासातनि खे चई फ़िलाणो मासात आहे, फ़िलाणो सोट आहे, सभिनी मर्दनि खे वठी करे घर में आणियो ऐं तव्हांजूं नौजवान न्याणियूं बि हुजनि ऐं पोइ नौजवान न्याणियूं उन्हनि खे ॾिसनि ऐं उहे तव्हांजी नौजवान न्याणियुनि खे ॾिसनि ऐं हितां जेको आहे बुराई जो माहौल वधे ऐं पोइ तव्हां जेको आहे न्याणियुनि जे मथां क़तल वारो जेको आहे हुकुम लागू कयो, उन्हनि खे क़तल कयो। हे जहालत वॾी क़यामत ॾींहुं अलाह जी बारगाह में तव्हां टंगिया पिया हूंदव। छाजे करे मुस्लमान हिन टाइम हलाक थी वियो? मुस्लमान नाकाम छो थियो? मुस्लमान अलाह जे रस्ते खे मुस्लमान नाकाम छो थियो? मुस्लमान अलाह जे हुकुम खे छॾियो आहे, हिजाब खे छॾियो आहे, त मुस्लमान खे अलाह ताला पोइ ज़िलत ॾेखारींदो। यादि रहणु खपे अलाह खे वधीक जेकी अज़ीज़ आहे अलाह ताला खे पंहिंजी शरीयत आहे। अलाह खे कंहिं क़िस्म में कोई कंहिंजी परवाह न आहे। जेकॾहिं तव्हां अलाह जी दीन जी परवाह न कंदो, अलाह ताला तव्हांजी परवाह बि न कंदो। अॼु मुस्लमाननि जे घरनि जे अंदरि खसारा, नाकामी ऐं अहिड़ी तरह जहालत जो उरूज, सभिनी जो रीज़न असां क़ुरान हकीम खे छॾे ॾिनो आहे, रसूल जी सीरत खे छॾे ॾिनो आहे। सिर्फ़ु इहा ॻाल्हि चई करे ऐं असां माण्हुनि खे बेवकूफ़ बणायोसीं। मुलनि जी खोपड़ी ख़राबु थी आहे, मुलनि खे शक थियो आहे त मुलनि जेको आहे पंहिंजी माइनि खे पर्दो था कराइनि। ज़ालिमो ज़ालिमो अलाह जो कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, इहा ॻाल्हि असां कंहिं मौलवी जी न आहे। पर्दे जो हुकुम रसूल जी ज़ात ॾिनो आहे। पर्दे जो हुकुम अलाह ताला क़ुरान हकीम में नोट था फ़रमायो आहे। कंहिं बि मौलवी जी ॻाल्हि न आहे, कंहिं बि मुलनि जी ॻाल्हि न आहे त औरतुनि खे हिजाब करायो, पर्दो करायो। सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि आहे अलाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। औरतुनि खे हिजाब करायो, का ॻाल्हि हुई? अलाह ताला हिजाब जो हुकुम ॾिनो। रसूल जो ज़मानो पाकीज़ा ज़मानो आहे, उन ज़माने में अलाह ताला औरतुनि खे हिजाब ॾिनो। अलाह जो क़स्म आहे, हे असांजो ज़मानो शर वारो ज़मानो आहे। हिन में औरत खे इंतिहाई ज़्यादा पर्दो करणु खपे ऐं तव्हां चओ त इहो पर्दो वञी करे मुला करे, पोइ तव्हां पंहिंजे घरनि में खसारो ॾिसणु शुरू कंदव। इनखे सिर्फ़ु मुलनि जी ॻाल्हि चई करे ऐं हवा में उॾाइणु अलाह जो क़स्म ज़लील थींदव। मां वाज़े तौर ते हलफ़ खणणु चाहियां थो, पर्दे जो हुकुम अलाह जो क़स्म कंहिं मुला न कयो आहे, कंहिं आलिम न कयो आहे, कंहिं मुफ़्ती न कयो आहे। पर्दे जो हुकुम काइनात रब कयो आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शख़्सियत कयो आहे। अगरि जेकॾहिं असां अमल कंदासीं असां फलाह ते पहुची वेंदासीं, न कंदासीं असां नुक़सानु ॾिसंदासीं।